अवामी टाइम न्यूज़ में खबर शामिल कंदा हलूं। JUI जे मरकज़ी अॻवान MNA मुफ्ती किफ़ायतुल्लाह चयो आहे त PDM जे तहरीक पंहिंजे कामयाबी ॾांहुं वधी रही आहे। उन जा नतीजा बि अचण शुरू थी चुका आहिनि ऐं अहिड़ो इज़हार हिन टंडो आदम जे मदरसे कासिम अल मौलम में मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो ऐं चयो त ॻोठ मौला बख्श अबड़ो ऐं पीरल माकोड़ाणी मदरसो ख़तम नबूअत खंडूरो टंडो आदम में इज्तिमाइन के खिताब कंदे चयो त हुकुमराननि PDM में ॾार विझण जी भरपूर कोशिश कई आहे पर उन में हू नाकाम थिया आहिनि। PDM में शामिल समूरियूं पार्टियूं 26 नुक़्तनि वारे मुआहिदे ते क़ाइमु आहिनि। हिन चयो त हिकु इमरान ख़ान जो मसइलो न आहे, JUI जा वर्कर ई काफ़ी आहिनि। मज़ीद ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो अवामी टाइम न्यूज़।